मां अशोक कुमार गोपाल दास माखीजा ऐं रहंदड़ असां बड़ौदे जा। बर्थ बड़ौदे में, एजुकेशन बड़ौदे में थियो। उन खां पोइ अची भरूच में वसियासीं। भरूच खां पोइ अची करे कुझु सालनि खां पोइ आदिपुर गांधा में वसियासीं। ऐं मेन मुंहिंजो बिज़नेस असांजो फ़ोटोग्राफी जो। असां फ़ोटोग्राफर हूंदासीं, फादर फ़ोटोग्राफी कंदा, असां बि कंदासीं, आर्टिस्ट हूंदासीं। ऐं हिते अची पोइ इंट्रस्ट जाॻियो भई लाइब्रेरी में, भई लाइब्रेरी में पढ़ण लाइ ईंदासीं। पोइ कंदे कंदे असां सीनियर हूंदा मिस्टर नंद आहूजा, ऐं मैत्री मंडल जे अंडर में हीअ लाइब्रेरी हलंदी। लाइब्रेरी खे 1970 में ठाहे करे SRC मैत्री मंडल खे ॾिनी हलाइण लाइ। 1970 में SRC लाइब्रेरी ठाहे करे मैत्री मंडल खे हलाइण लाइ ॾिनी। तॾहिं खां लाइब्रेरी हले पई। उन खां पोइ घणेई अची वॾा लाइब्रेरी में हलायूं। मुंहिंजो अचणु थियो 2006-07 में। सिर्फ़ु पढ़ण लाइ ईंदो हुउमि त सीनियर हूंदा मिस्टर नंद आहूजा, ऐं मैत्री मंडल जे अंडर में हलंदी लाइब्रेरी। पोइ शौक़ु जाॻियो त 2008 में 7-8 में रिनोवेशन करे SRC वापसि मैत्री मंडल खे हलाइण लाइ ॾिनी। भाई प्रताप समाधि नई ठाहियूं, लाइब्रेरी नई ठाहियूं, योगा रूम ठाहियूं, सभु वग़ैरह वग़ैरह ठाहियूं। इन खां पोइ छा थियो, बुक्स, पोइ मां एंटर थियमि त बुक्स ॾिठमि भई पढ़ण लाइ आहिनि। सिंधी बुक्स बि हुआ, गुजराती हुआ, हिंदी हुआ, इंग्लिश हुआ। पर माण्हू ॿाहिरां ॾिसी करे हली वेंदा भई आ तो सिंधियुनि लाइब्रेरी છે। प्रोफेसर NR मलकानी लाइब्रेरी नाले सां हलंदी हुई। त माण्हू ईंदा, वेहंदा, ॾिसंदा, आ तो सिंधियुनि लाइब्रेरी ईअं करे हली वेंदा, ख़ासि ईंदा कोन हा। पोइ आस्ते आस्ते सभिनी खे चवणो पियो भई हीअ गुजराती, इंग्लिश, हिंदी लाइब्रेरी में सभु लैंग्वेज जा बुक्स अवेलेबल आहिनि, मिलंदा। ऐं न्यूज़पेपर बि तंहिं महिल घटि ईंदा, मैगज़ीन थोरा घटि ईंदा। 2007-8 में ठही करे तयारु थी। उन खां पोइ नंदलाल आहूजा मिस्टर जेके हुआ, उहो वञण ते दिल्ली वञणु थियो। उहो मैत्री मंडल मूंखे अपॉइंट कयो। मूंखे चयूं मां सेवा ॾियण लाइ तयारु आहियां। सेवा ॾियणु शुरू कई त ॾिठमि पहिरियों बुक्स सभु, त कंडीशन ठीकु न हुई। छो त भूकंप थियो, उन खां पोइ लाइब्रेरी बंदि हुई। उनखे चालू करण में, उनखे कंप्लीट करण में मिस्टर नंद आहूजा जो वॾो रोल हो। पोइ जीअं जीअं मां एंटर थियुमि, पोइ ॾिसंदमि त तव्हांखे, मां चयो मूंखे लैंग्वेज सभु ईंदी आहे, सिर्फ़ु अरबी सिंधी न ईंदी आहे, देवनागरी पढ़ी सघां थो सभु कुझु। चई ठीकु आहे, तव्हां संभालियो। त एंटर थियासीं। ऐं 2008 खां रेगुलर ई मां अॼु ताईं लाइब्रेरी में इंचार्ज आहियां ऐं सेवा ॾींदो आहियां। उन खां पोइ 2008 खां पोइ अॼु मैत्री मंडल जे फंड्स जे करे या ॿी तकलीफ़ुनि जे करे हिननि 2015 में वापसि SRC खे लाइब्रेरी सुपुर्द कई। त दादी गजवाणी हुआ, उन्हनि चयो ठीकु आहे असां हलाईंदासीं। पोइ थोरो प्रोग्रेस शुरू थियो थियण लाइ। ऐं 2007-8 खां ई जॾहिं सभु विज़िट में ईंदा हुआ, दादा वलीराम कृष्णाणी, उहे असां सेक्रेटरी हूंदा हिन जा शुरू में। ऐं उन्हनि सभु ॾिठो, ॿुधायो। दादी जेके तव्हां गुजरात राज्य तव्हां कोडवाणी मैडम, उहो बि आया। तंहिं महिल मां उन्हनि खे चयो भई असांजी लाइब्रेरी पुराणी आहे। चई हा, ग्रांट मिलंदी आहे। चई न। त उन्हनि चयो भई हिन लाइब्रेरी खे ग्रांट मिलणु खपे। उन्हनि पेपर्स करे मोकिलिया हुतां, असां पेपर कंप्लीट करे मोकिलियासीं। 2008 खां ग्रांट मिलणु शुरू थी, 8-9 खां। ऐं अॼु ताईं ग्रांट मिले थी। लाइब्रेरी खे वधाइण लाइ जेतिरो थी सघियो मूंखां, ऐं बाक़ी संस्थाउनि जो सहकार, SRC जो सहकार, उन्हनि जो सहकार मिलियो। ऐं अॼु ताईं लाइब्रेरी हले थी। अञा ग्रांट में वाधारो थींदो रहियो। अॻियां विज़न ईअं आहे की भई सिंधी जेकी पंहिंजी ॿोली आहे, सिंधी भाषा, सिंधी बुक्स आहिनि, उहे हाली एज जे हिसाब सां चओ की या इंट्रस्ट जे हिसाब सां चओ या कुझु चओ, त उहो अॼुकल्ह घटि थो हले सिंधी। उनखे वधाइण लाइ कोशिशि हर को करे थो, हर संस्थाऊं करनि थियूं। पर छा थो थिए भई इंट्रस्ट नथा घटि, ख़ाली चवनि था। भई जीअं अची घटिजनि, घणी संस्थाऊं चवनि भई असां इहो कयूं था कमु। उन में दादा बिजानी जो सिंधोलॉजी जो रोल वॾे में वॾो आहे। अने असांजे शहर में सिंधोलॉजी खां सवाइ मंजू मिरवानी, ॿिया घणेई अहिड़ा नंढी नंढी संस्थाऊं जेके कोशिशि करे रहियूं अॼु ताईं। नंढा वॾा प्रोग्राम जेके थियनि, साहित्य अकादमी जा प्रोग्राम थींदा आहिनि, उन में बि सभई कोशिशि कंदा पिया आहिनि। अहमदाबाद खां गुजरात राज्य अकादमी मां ईंदा आहिनि सभई, चवंदा आहिनि हाणे ताईं हले पियो। ऐं अॻियां बि असांजो विजन ईअं आहे भई हिते ॿारनि खे सिंधी क्लासिस हलायूं ऐं सभु सहकार ॾियण लाइ तयारु बि आहिनि। जीअं जीअं समय मिले, जीअं जीअं ॿारनि खे तीअं अचनि ऐं कनि कयूं। हा।